अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी सिंध जी लतीफ़ दोस्तों अजीब गियर हमारी खिदमत में हाज़िर आए दोस्तों। बरसात सिंध में जेका तबाही मचाई है वो असां सभिनी जे साम्हूं आहे। सिंध जा मुख़्तलिफ़ शहर केन शाह हुजे, जोडो हुजे या ॿिया जेके दादू खे जेको हिन वक़्तु ख़तरो आहे या भान सैदाबाद वारा जेके इलाइक़ा आहिनि उहे त हिन वक़्तु शहर ॿुॾण जे किनारे ते पहुची चुका आहिनि। ॿ शहर त बल्कि असांजा ॿुॾी विया आहिनि, केन शाह ऐं जोडो जेके आहिनि इहे त ॿई पाणी जे लपेट में हिन वक़्तु आहिनि। आम माण्हू जेका ज़िंदगी आहे उहा मफ़लूज आहे, माण्हू त निकिरी कैंप्स में अची विया आहिनि। पर हाणे जेका बरसाति थी आहे सिंध में, जेका तबाही आहे सिंध में, उहा असां सभिनी जे साम्हूं आहे। सिंध जे 23 ज़िलनि में जेके हिन वक़्तु जेका बरसाति तबाही मचाए छॾी आहे हुनखे असां बिल्कुलु ॾिठो आहे, सोशल मीडिया ते ॾिठो आहे, हुनखे अवां इलेक्ट्रॉनिक मीडिया ते ॾिठो हूंदो, प्रिंट मीडिया ते हुन ते अवां ॾिठो हूंदो। हर ॻोठ में जेके बि असांजा माण्हू जेके बि पंहिंजे घरनि में रहनि पिया उन्हनि हुनखे बख़ूबी पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। सिंध में तबाही आहे, सिंध में का शइ नाहे बची, सिर्फ़ु माण्हू सिर्फ़ु पंहिंजूं जानियूं बचाए करे हिन वक़्तु रोडनि जे किनारनि ते खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। उन्हनि जो सभु कुझु रुली वियो, उन्हनि जो चौपायो माल हलियो वियो, उन्हनि जो हंध बिस्तरा इवन उन्हनि जो सभु कुझु जेको हुयो उहो ख़तमु थी वियो आहे। केतिरा ई माण्हू हिन बरसातुनि में फ़ौत थी चुका आहिनि ऐं केतिरा ई जेके माण्हू आहिनि उहे ज़ख़्मी आहिनि ऐं अञा ताईं केतिरा माण्हू गुम आहिनि जंहिंजा जेके वारिस आहिनि उहे मुसलसल उन्हनि जी ॻोल्हा में आहिनि। पर उन्हनि जो किथे बि उन्हनि जेको ॾिस पतो अञा ताईं न पइजी सघियो आहे। अञा बि हिन वक़्तु गुज़िरियल ॾींहं ताईं जीअं जेके ख़बरूं हुयूं अञा ताईं बरसाती पाणी न त किथे नेकाल थियो आहे, न त जेके मुतासिर आहिनि उन्हनि किथे रिलीफ मिलियो आहे। जेके सिंध जा जेके वॾेरा आहिनि, जेके MPs, जेके MNAs, जेका सिंध गवर्नमेंट आहे उहा ख़बर न आहे अलाए किथे आहे। ख़ाली सिर्फ़ु दौरनि में उहा जेका सिंध गवर्नमेंट आहे उहा दौरा करण में पूरी आहे। सिर्फ़ु मथां वञी करे जहाज़ ते ॾिसी करे 2-3 तस्वीरूं कढाए सोशल मीडिया ते रखी करे ऐं कुझु इलाइक़नि में मनपसंद माण्हुनि खे वञी करे टेंट ऐं कुझु राशन ॾेई करे शायदि हू सम्झनि था त असां पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयूं था, पर असां सम्झूं था त इहो कुझु बि न आहे। सिंध जा अक्सर माण्हू सिंध जे गवर्नमेंट तरफ़ां जेके अंग अख ॾिना विया आहिनि त 62 लख माण्हू हिन में बेघर थिया आहिनि, जिन में हिन वक़्तु ताईं आयल रिपोर्ट्स मुताबिक़ त सिर्फ़ु 5 लख जेके माण्हू आहिनि उहे सिंध गवर्नमेंट जे कैंपनि में आहिनि। बक़ाया 57 लख माण्हू किथे आहिनि उन्हनि जी का ख़बर कोन्हे। उन्हनि जा बच्चा उहे पाण बुखुनि ते ऐं खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि ऐं हींअर वरी ॿीहर सिंध में बरसाति शुरू थी वई आहे। अॼु खां वठी ऐं गुज़िरियल ॾींहं बि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति थी आहे। उन में नओं दंबालो आहे, गुलशन हदीद आहे, साईं के चवां मीरपुर ख़ासि आहे ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाति शुरू थी वई आहे। ऐं 13 तारीख़ खां अञा वरी बरसाति जेका आहे उनजी अॻकथी थियल आहे। जेकॾहिं अञा ताईं जेकॾहिं बरसाति शुरू थी ॿीहर त पोइ छा थींदो। जेके खुलियल आसमान हेठि माण्हू जेके वेठल आहिनि उन्हनि जी वाह केरु कंदो। उहे अॻे ई पंहिंजा घर छॾे, घर उन्हनि जा तबाह थी विया आहिनि, उहे दर बदर लॻा पिया आहिनि, केरु उन्हनि जी मदद करण जे लाइ तयारु कोन्हे, न त उन्हनि ताईं को राशन पहुचाइण लाइ तयारु आहे। सिंध गवर्नमेंट जेके DCs खे जेके 41 करोड़ ऑलरेडी अॻु में जारी थिया हुआ, गुज़िरियल ॾींहुं वरी उन्हनि खे 20 लख रुपया सिर्फ़ु मच्छरदानी लाइ ॾिना विया आहिनि। पर अफ़सोस सां चई सघिजे थो त सिंध में को बि DC जेको आहे उहो किथे बि असांखे नज़र कोन थो अचे। उहे पैसा केॾांहुं विया, किथे उहे ख़र्चु थिया, उनजी अञा ताईं का ख़बरचारी कोन्हे। मुतासिर जेके आहिनि उहे खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार बुखुनि ते वेठल आहिनि ऐं कैंप्स ते जेके माण्हू आहिनि उन्हनि खे बि जेके इंसानी जेके ज़िंदगी जूं जेके बुनियादी ज़रूरतूं आहिनि उहे उन्हनि खे हुते खाधे पीते जूं शयूं कोन पियूं मिलनि। उन्हनि जी हुते उहा जेका देखभाल आहे उहा कोन थी थिए। मुख़्तलिफ़ माण्हू बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि, गैस्ट्रो हुजे, साईं के चवां डायरिया हुजे, मलेरिया हुजे या बुखार हुजे, मुख़्तलिफ़ माण्हू उन्हनि में हिन वक़्तु वरितल आहिनि। न त का हुते मेडिकल कैंप आहे, जस्ट ॾेखारण जे लाइ कंहिं इलाइक़े में हिकु अधु मेडिकल कैंप आहे त ठीकु आहे, वरना अहिड़ो कुझु असांखे
एज़ अ सरज़मीन ते असांखे कुझु नज़र बिल्कुलु बि कोन थो अचे, या इंतिहाई अफ़सोस जो की ॻाल्हि आहे। सो हाणे इन कंडीशन में छा करणु खपे? इन कंडीशन में जेके असुल में इन कंडीशन में जेका सिंध गवर्नमेंट जेका आहे उहा त मुकमल तो नाकाम थी चुकी आहे। इन कंडीशन में पंहिंजे सिंधी भाइरनि खे उन्हनि जी दाद रसी जे लाइ जेके बि वस वारा माण्हू आहिनि उन्हनि खे अपील आहे त हू अचनि, अॻियां अचनि, ऐं कुझु जेके समाजी तनज़ीमूं आहिनि उहे असांखे बिल्कुलु एक्टिव नज़र अचनि पियूं, जीअं JDC आहे या जेके ॿियूं तनज़ीमूं आहिनि उहे एक्टिव बिल्कुलु असांखे नज़र अचनि पियूं। उन्हनि जी वस आहे, हू पंहिंजो कमु कनि पिया, पर जिते किरोड़े माण्हू मुतासिर थिया आहिनि उन्हनि ताईं पहुचण बि हिकु वॾो सवालु आहे, उते माण्हू को नथो पहुची सघे। सो इन जे लाइ पंहिंजे इलाइक़नि में जेके बि माण्हू मुतासिर आहिनि कोशिशि कयो त उन्हनि जी सार संभाल लहो, उन्हनि खे जेका वण थी सघे उन्हनि जी मदद कयो। हीउ ॾुखियो वक़्तु आहे, इनशाला गुज़री वेंदो। ऐं जीअं माण्हू बुखनि ते या उन्हनि ते का माण्हू या उन्हनि जो को माण्हू या को ॿार उहो उनखे का नुक़सानु न अचे, उन खां बहितर आहे तव्हां पंहिंजे ओरसे पासे में जेके माण्हू आहिनि उन्हनि जो ख़्यालु कयो, उन्हनि जी वस आहे मदद कयो।